नानी दादू में सिविल सोसाइटी ऐं ताजिर बिरादरी शहर में वधंदड़ बदमड़ी खिलाफ़ शटरबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाणी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां एसपी मोड़ ते मौजूद आहियूं, जिथे सिविल सोसाइटी, वापारी, मोबाइल मार्केट ऐं ॿियनि माण्हुनि शटरबंद हड़ताल करे एहतजाजी धरणो हंयो आहे। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। दादू जो जेको ॿहिराड़ी आहे न, उहो त ॿहिराड़ी जा माण्हू सॼी राति जागी गुज़ारनि था ऐं उन्हनि जे घरनि मां चोरियूं थियनि थियूं, धाड़ा थियनि था, माण्हू मार थिए थी। पर शहर जो माण्हू 6 महीननि खां वठी सुकून जी निंड कोन थो करे। केॾी महिल शहर जा जेके सीधे या दुकान टोड़िया था वञनि, केॾी महिल मोबाइल जा दुकान टोड़िया था वञनि। का गली महफूज़ कोन्हे, को दुकान महफूज़ कोन्हे, को नौजवान बाइक खणी थो वञे महफूज़ कोन्हे को। अॼु असां हिते एहतजाज में वेठा आहियूं त हाजी गुलाम अली सुरियो आहे, उनजी दुकान तां हितां 1/2 किलोमीटर बि कोन्हे, 2000 गज़ ते जेको 4 लाख जी फुर हाणे हिनमहिल थी आहे। तमामु वॾो ज़ुल्म आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी रोज़ चोरियूं फुरूं वारदातूं थियनि पियूं, पर एसएसपी साहब अॼु ताईं ख़ामोश आहे। का बि एसएसपी साहब की पुलिस नफ़री जेका गश्त कंदी हुई ऐं जेका शहरनि में पिकटूं लॻलियूं उहे बि उन्हनि ख़तमु करे छॾियूं आहिनि। अॼु मजबूर थी करे सभई शहरी पाण सरापा एहतजाज बणिजी पंहिंजा दुकान कारोबार बंदि करे हिते रैली जी सूरत में एसपी मोड़ अची ब्लॉक कयो अथनि। असीं समाजी शहरी हमेशह आवाज़ उथारींदा रहिया आहियूं, पर हिननि वरी आवाज़ उथारण जे बजाए छा कयो एसएसपी साहब, जेके बि शहर जा जेके बि तंज़ीमी अॻुवान आवाज़ उथारींदा उन्हनि खे मुख़्तलिफ़ बहाननि सां कूड़ा माण्हू ॻोल्हे कूड़ा केस दाख़िल करे कलम अहिड़ा लॻाए अॻिते कंदो रहियो त जीअं पीड़ जी लखनि किरोड़नि में ख़र्चनि में अची वञनि ऐं कोर्टूं बि हिननि जूं ज़मानतूं रद्द कंदियूं रहनि त हीअ अॻिते आवाज़ न उथारनि। न मिली आहे, 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। एसपी साहब खे चई बीह रहिया आहियूं, पुलिस जी नाली जे करे असांखे सामान मिले ई नथो। घणी चोरी थी आहे तव्हांजी? चोरी असांजी 50 लाख जी थी विया भाउ। छा जो दुकान हो? दुकान स्पेयर पार्ट जो, कंपनी जो माल आहे, कंपनी जो माल खणी खपाईंदा आहियूं कमीशन ते। हाणे असांजी चोरी थी आहे, मोटाणी जी ॻाल्हि ई कान्हे का। सदाईं इंफ्रा जे तौर ते हर माण्हू केॾी महिल मेमण, केॾी महिल शेख, केॾी महिल पंवर, केॾी महिल कोरे जा अची धरणो हणंदा आहिनि। पर हीउ धरणो वाहिद धरणो आहे जो सॼो शहर बंदि करे असीं हिते पहुता आहियूं। महज़ इन लाइ त असांजे बचड़नि खे, असांखे, असांजी नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जॾहिं खां एसएसपी दादू एजाज़ अहमद शेख दादू में मुक़ररु थियो आहे, उन ॾींहं खां वठी दादूअ जे माण्हुनि निंड करणु छॾे ॾिनी आहे। जी नाज़रीन, अवां हिननि जा तासरात ॿुधा आहिनि। हिननि जो चवणु आहे त एसएसपी दादू खे हटायो वञे। जेसिताईं एसएसपी दादू खे न हटायो वियो त असां एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु मुश्ताक शाहाणी, MNN TV दादू।